अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी सुभाणे 13 वरसी मल्हाई वेंदी। गढ़ी ख़ुदा बख़्श में पीपल्स पार्टी तरफ़ां जलसे लाइ तयारियूं मुकमिल। वॾे वज़ीर जलसे जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ गढ़ी ख़ुदा बख़्श पहुतल। शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त PTI जा अॻुवाण काउंसलर चूंडिजण जे बि अहल न आहिनि। बैकडोर ज़रिए वफ़ाक़ी वज़ीर थी विया। PP मेंबरनि पार्टी क़यादत आॾो इस्तीफ़ाऊं जमा कराए छॾियूं आहिनि। असां क्रिकेट खेॾणु न पर अवाम जी ख़िदमत करणु आया आहियूं। जलसे सां कोरोना जो मसइलो न थींदो। कोरोना अहिड़ियुनि जायुनि ते वधे थो जेके हवादार न हुजनि। मुल्क में कोरोना वायरस वॻे वधीक 63 माण्हू फोत थी विया। हयातियूं विञाईंदड़नि जो अंगु 9816 थी वियो। पाकिस्तान में वधीक 2260 नवां केस ज़ाहिर। कोरोना जे तस्दीक थियल केसिस जो अंगु 4,89,482 थी वियो। NCOC मूजिबि हिन वक़्त ताईं 4,20,489 मरीज़ सिहतियाब थी चुका। 2,357 मरीज़नि जी हालत घंटी जो बि ॿुधाई पई वञे। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में चीनी कौंसल खाने ते हमले केस जी ॿुधणी। अदालत फरार थियल 15 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। गिरफ़्तार थियल जवाबदार अहमद हसनैन, नादिर ख़ान, अली अहमद, अब्दुल लतीफ़ ऐं असलम अदालत में पेश। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जवाबदारनि जा खाका ठाहिया वञनि। फरार थियल जवाबदारनि जी मिल्कियत ज़ब्त कई वञे। कराची जी एहतसाब अदालत में रोशन अली कनासरो ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ करप्शन रेफरेंस ते ॿुधणी। अॻूणे MD सिंध टूअराइज़म ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश। जवाबदार वकार शाह अदालत में पेश न थी सघियो। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते सभिनी जवाबदारनि खे हाज़िरी यकीनी बणाइण जो हुकुम। अदालत रेफरेंस जी ॿुधणी 6 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सिंधी असांजा भाइर आहिनि ऐं उन्हनि असां ते एहसान आहिनि। कोटा सिस्टम सां सिंधियुनि खे नुक़सानु पहुतो आहे। MQM माण्हुनि जी अखियुनि में धूड़ विझी रही आहे। MQM जा वज़ीर कॾहिं बि सीटूं न छॾींदा। मुतहिदा जा वज़ीर इस्तीफ़ाऊं ॾेई अवाम सां राब्तो कनि। गॾा भरिसां ट्रालर जे टकर में मोटरसाइकिल सवार नौजवान फोत थी वियो। भिटशाह भरिसां खंडू स्टॉप ते तेज़ रफ़्तार कार कल्टी। पंजाब वासी शख़्स फोत थी वियो। दौलतपुर सफ़न भरिसां बाईपास ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल कल्टी थियण सबबि हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। कंडो गुलाम अली भरिसां कोच जे टकर में निकिरी फोत थी वई। चलने का हौसला नहीं, रुकना मुहाल कर दिया। इश्क के इस सफर ने तो मुझको निढाल कर दिया। मुमकिना फैसलों में एक हिज्र का फैसला भी था। मुमकिना फैसलों में एक हिज्र का फैसला भी था। हमने तो एक बात की, उसने कमाल कर दिया। ऐं खुशबूअ जी शाइरा परवीन शाकिर जे विछोड़े खे 26 वरिया गुज़री विया। परवीन शाकिर विछड़ी आहे पर मदाहनि खां विसरी न आहे।